मीरपुर बठोरो वासी कुछ ॾींहं अॻु फोरुनि जो पीछो करण ते पेट्रोल पंप जे यूनिट सां टकराइजी फोत थियण वारे मामले ऐं कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ नौजवान जे वारसनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि वापारी एसोसिएशन, जावेद एक्शन कमेटी, GSN क़ौमी पार्टी, GSN महाज़, STP अवामी तहरीक पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त कुछ ॾींहं अॻु ॻोठ जानी मेमण जो रहवासी नौजवान सहाफ़ी नज़र मेमण जो वॾो भाउ सेलमैन जावेद मेमण जाती चौक लॻ फोरुनि जो पीछो करण ते संदसि मोटरसाइकिल पेट्रोल पंप जे यूनिट सां टकराइजी वञण सबबि हू फोत थी वियो हो, जंहिंजो केस मीरपुर बठोरो थाणे ते दाख़िल थियल आहे। पर हिन वक़्त ताईं पुलिस नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। हुननि SSP सिजावल खे चिताव ॾींदे चयो त 2 ॾींहनि में नौजवान जा कातिल गिरफ़्तार न कया विया त पूरे तालके में शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो।